अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भली कार आओ है सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा गस साथ दी फरशा सबका पेरी एक नजर हेडलाइन ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई के अल शफा अस्पताल मुंतकिल करण जो हुकुम नहीं छो। सुप्रीम कोर्ट चयो है ईंदड़ बुधणी ताईं बानी पीटीआई अस्पताल में रहंदो। मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। बानी पीटीआई जी भेण डॉक्टर उस्मा ऐं ज़ाती डॉक्टर मौजूद हूंदा। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुम में चयो त बानी पीटीआई के सख्त सिक्योरिटी में अस्पताल मुंतकिल कयो वञे। अस्पताल जे ॿाहिरां अमन अमान जी सूरत हाल मुतासिर न थियण घुर्जे। बानी पीटीआई जे राज ते का बि सियासत न थियण घुर्जे। वफाकी वज़ीर तारिक फजल चौधरी चयो आहे त बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिली वारे फ़ैसिले ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। अदालती फ़ैसिलो हुकूमती मौक़िफ़ जी कामयाबी आहे। अदालत उहो वाहिद फोरम आहे जितां आज़ादी जो रस्तो निकिरे थो। तारिक फजल चौधरी वधीक चयो आहे त तहरीक इंसाफ़ जे सेनेटर्स के सुप्रीम कोर्ट जी तारीफ़ कंदे ॾिठो। तारिक फजल चौधरी वधीक चयो आहे त तहरीक इंसाफ़ जे सेनेटर्स के सुप्रीम कोर्ट जी तारीफ़ कंदे ॾिठो। पीटीआई के यकीन थी वियो आहे त अदालतूं इंसाफ़ करे रहियूं आहिनि। अपोज़िशन के वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि जी आछ बरक़रार आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ा बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिल करण वारे अदालती फ़ैसिले जी आछिया बानी पीटीआई जे वकील सलमान अकरम राजा वज़ीर आला सुहेल आफरीदी सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो उमीद जो किरणो आहे। संदन लाइ बानी पीटीआई जी सिहत सभ खां अहम आहे। सुप्रीम कोर्ट खे यकीन ॾियारियो आहे त अस्पताल जे ॿाहिरां रश न थींदी। वज़ीर आला के सुहेल आफरीदी चयो आहे त पंहिंजे क़ाइद जी सिहत इलाज ते का बि सियासत न कंदासीं। शरपसंद माण्हू पीटीआई खे बदनाम करण लाइ कुझु बि करे सघनि था। उन्हनि ते नज़र रखणी पवंदी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त साबित थी वियो त सियासी हथकंडनि सां कंहिंखे माइनस नथो करे सघिजे। अदालती हुकुम ते अमल दरामद थींदो त ॻाल्हि अॻिते वधंदी। बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त हुकूमत खे शॉर्ट स्टेट बदिरां ॻाल्हियूं करणु घुर्जनि। सियासी इख़्तिलाफ़नि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण लाइ क़दम खणणु घुर्जनि। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं। 9 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन रिदतुल फितना 3 तहत ज़ियारत हरनाई ऐं सोराब में कुछ इतला ते ऑपरेशन। सिक्योरिटी सरेन मूजिब ऑपरेशन में 9 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। सिंध काबीना पास्को खां कणक ख़रीद करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। पास्को सिंध खे 2,23,455 मेट्रिक टन कणक फराहम कंदो। सीनियर सूबा वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त सूबनि बाबति फ़ैसिलो अवाम में चूंडियल नुमाइंदनि खे करणो आहे। सूबनि बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पीपी ऐं सिंध हुकूमत जे मौक़िफ़ में का बि तब्दीली न आई आहे। को बि शख़्स आहीन खां मथां न आहे। काबीना इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो त ख़ालिद मक़बूल मुस्तफ़ा कमाल ऐं फारूक सत्तार जी सियासत ख़त्म थी चुकी आहे। मुस्तफ़ा कमाल हथियार खणी या ॿियो कुझु उहा उन जी सोच आहे। सूबनि जे नाले ते सिंध में नफ़रत पखिड़ण न ॾींदासीं। हरमज़ वारे लंघ में जहाज मथां मीज़ाइल हमलो। जानी नुक़सान जो ख़दशो। बरतानवी मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन मूजिब हरमज़ मां ॿाहिरि वेंदड़ जहाज खे नामालूम तरफ़ खां निशानो बणायो। जहाज जी इंजन ऐं अमले जे मुतासिर थियण जा इतला आहिनि। ओमानी कोस्ट गार्ड मदद फराहम करे रहिया आहिनि। शिपिंग डेटा मूजिब हरमज़ वारे लंघ में जहाज़नि जी अचु वञ सुस्त रफ़्तार जो शिकार आहे। अमेरिका जा स्ट्रेटेजिक तवानाई ज़ख़ीरा 44 सालनि जे घटि तरीन सतह ते पहुची विया। अमेरिका जी तवानाई वारे खाते जे मूजिब गुज़िरियल हफ़्ते वधीक 53 लख बैरल तेल जारी कयो वियो। जंहिं बैदि अमेरिका वटि सिर्फ़ 29 करोड़ 34 लख बैरल कचो तेल मौजूदु आहे, जेको 1982 खां हिन वक़्त ताईं घटि तरीन ज़ख़ीरो आहे। आलमी मंडी में तेल जी क़ीमतुनि में वाध जो रुझान। वेरिनेट क्रूड ऑयल $91 फ़ी बैरल खां वधी वियो। वेस्ट टेक्सास जा $85 फ़ी बैरल ऐं मेलबर्न ऑयल जा $98 फ़ी बैरल में सौदा। मोहब्बत डेरो वेझो सियालदुरनि में ज़मीन जे मालिकी तां छेड़ो नौजवान क़तल। ॻोठ रोशन सियाल जे दुरनि में झेड़ो। फायरिंग में 34 वरियनि जो सदाकत सियाल मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त मुखालिफ़ तुर्जी हथियारबंदनि घरनि ते हमलो करे नौजवान खे क़तल कयो आहे। कातिल जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ताबे जी वेझो प्रेमी जोड़े मथां हथियारबंदनि जो हमलो। नारी क़तल। नौजवान रनिंग ठठो कोरट मां वापसि ईंदड़ जोड़े मथां ससी टोल प्लासा भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग। नारी फातिमा अंसारी मौके ते ई क़तल थी वई। नौजवान जुनेद अंसारी नाज़ुक हालत में कराची मुंतकिल। पुलिस मूजिब जोड़े 15 ॾींहं अॻु कराची जी अदालत में पसंदि जो पाणो कयो हुयो। हिन वाक़े जी जांच कई पई वञे। कंडियारो वेझो मासूम ॿार ज़हरीलो खीर पीअण करे फौत। तरबेलो जे ॻोठ
बागोदेरो में ज़हरीलो खीर पीअण बैदि ॿारनि जी हालत ख़राब। 6 वरियनि जे रिज़वान सियाल ऐं 8 सालनि जे रिहान सियाल अस्पताल इलाज दौरान दमदणी हवाले करे छॾियो। ॻोठ में सोग जी लहर फोती। ॿारनि जे वालिद रिटायर फौजी राहिब सियाल मोची ॿारनि राति देर सां खीर पीतो जे बैदि संदसि हालत ख़राब थी वई। शक आहे त ज़हरीली किरण सबबि खीर ज़हरीलो थी वियो हो। लखी गुलाम शाह में बदअमनी खिलाफ शटरबंद हड़ताल। शहरी रोडन ते निकिरी आया। वापारी बिरादरी जे सते कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंद। एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो। अॻवाननि चयो आहे त शहर बर पासे बदअमनी चोट चढ़ी वई आहे। केर बि महफ़ूज़ न आहे। गुज़िरियल राति विच शहर में दुकानदार कलीमुल्ला मेमन खे हथियारबंदनि फुरमज़म ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया त पोइ शहर जो कारोबार तबाह थी वेंदो। नोटिस वठी जल्द अमुन बहाल करायो वञे।